बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो उनवान ऐं मौज़ू आहे वज़ू जूं सुन्नतूं। काफ़ी माण्हू पुछनि था सवाल त वज़ू में घणी सुन्नतूं आहिनि, त उन जो जवाबु इहो आहे त वज़ू में 14 सुन्नतूं आहिनि। उन्हनि जी तरतीब तव्हांखे ॿुधायां थो। पहिरीं नंबर में आहे त नियत करणु, नंबर 2 बिस्मिल्लाह पढ़णु, इहो बि सुन्नत आहे। नंबर 3 ॿई हथ कराइनि ताईं टे भेरा धोअणु, इहो बि सुन्नत आहे। नंबर 4 टे भेरा ॾंदण करणु, इहो बि सुन्नत तरीक़ो आहे। नंबर 5 टे दफ़ा गुरड़ी करणु, इहो बि सुन्नत आहे। नंबर 6 रोज़ो न हुजे त गुरड़ा करणु, यानी रोज़ो न हुजे, रोज़ो न आहे त गुरड़ा करणु, इहो बि सुन्नत आहे। ऐं नंबर 7 त टे दफ़ा नक में पाणी विझणु, यानी साॼे हथ सां पाणी नक में विझणु ऐं खाॿे आङुरी हथ जी चीछ जेकी आहे उन सां नक साफ़ करणु, इहो बि सुन्नत तरीक़ो आहे। ऐं नंबर 8 ॾाढ़ी जो ख़िलाल करणु, ॾाढ़ी जो पाणी में मुंहं सां लॻाइण सां के उज़वा अंदरि जेके पाणी सां सुकी वञे थो त उन जे लाइ ॾाढ़ी जो ईअं ख़िलाल करणु आङुरियूं भराए। उन खां अलावा नंबर 9 हथनि जे आङुरियुनि जो ख़िलाल करणु, जीअं असां हीअं ख़िलाल कंदा आहियूं, इहो बि सुन्नत तरीक़ो आहे। ऐं नंबर 10 पेरनि जी आङुरियुनि जो ख़िलाल करणु, इहो बि सुन्नत तरीक़ो आहे। नंबर 11 मथे जी मख करणु। नंबर 12 कननि जो मस करणु, इहो बि सुन्नत आहे। नंबर 13 फ़र्ज़नि में तरतीब क़ाइमु करणु। नंबर 14 ऐं मुतवातर वज़ू करणु, यानी हिकु उज़वो सुके ई न त ॿियो उज़वो धोई छॾणु, इनखे चइबो आहे मुतवातर, इहो बि करणु सुन्नत आहे। जेके मूं तव्हांखे वज़ू जूं सुन्नतूं ॿुधायूं उहे आहिनि 14, जेके नूरुल इज़ाफ़ फ़िक़ह जो किताब उन में मौजूदु आहिनि। उन खे अलावा कुदूरी किताब आहे, उन में मौजूदु आहिनि। ऐं उन खां अलावा हदीसनि में बि काफ़ी मौजूदु अचनि था सवाल जवाब। त वज़ू में मुतफ़क़ 14 सुन्नतूं आहिनि, जेके मूं तव्हांखे ॿुधायूं उहे सभु सुन्नतूं आहिनि। असांखे उन्हनि सुन्नतनि जे मथां अमल करणु खपे। हिकिड़ा माण्हू वज़ू कंदा आहिनि त वज़ू क़ुरान मजीद लाइ माण्हू कंदा आहिनि, ऐं वज़ू नमाज़ पढ़ण जे लाइ कंदा आहिनि, ऐं जनाज़े नमाज़ पढ़ण जे लाइ वज़ू कंदा आहिनि, ऐं का सुठी शइ इस्तेमालु करण जे लाइ, कपिड़ा वपड़ा पाइण जे लाइ माण्हू वज़ू कंदा आहिनि। त वज़ू में काफ़ी शयूं सुठियूं थींदियूं, छो वज़ू जो मतिलबु छा आहे त इंसानु जॾहिं वज़ू कंदो आहे त पाक थी वेंदो आहे, पोइ हू क़ुरान पढ़ी सघे थो, नमाज़ पढ़ी सघे थो, ऐं सुठियूं ॻाल्हियूं करे सघे थो, सुठियूं ॻाल्हियूं बयानु करे सघे थो। काफ़ी माण्हू मजलिस में जॾहिं बयानु कंदा आहिनि त वज़ू करे पोइ कंदा आहिनि। त अल्लाह पाक खां दुआ आहे असांखे इहे 14 सुन्नतूं यादि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाखिर दावाना।